الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه العظيم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. نون والقلم وما يسطرون. ما أنت بنعمة ربك بمجنون، وإن لك لأجرا غير ممنون، وإنك لعلى خلق عظيم. آمنت بالله صدق الله العلي العظيم، وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. क्या शान मोहम्मद अरबी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ताबा है आफ़ताब जमाल अहमदी, देखे न चश्मे कोर तो उनका कसूर है। आया सथिया में बारोचा बंभोर में, बसी पहर पुनू अजे न से नेण ठरिया, गूंदर विसरिया में सुखन शाखूं कढ़ियूं। قال الله تبارك وتعالى في شان حبيبي: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. صلاة شریف محبت سے پڑھو: اللہم صلی علی سیدنا و نبینا و مولانا محمد وعلا آلہ و اصحابہ اجمعین. मुझा निहायत वाजिब एहतराम व तकरीम महफिल मुबारक में मौजूद सादात गिरामी, खुसूसन साईं किबला सैयद साईं दिनू शाह साहिब, सज्जादा नशीन दरगाह बोरली महमूद शाह, महफिल मुबारक में मौजूद मुक्तदर उलमाए किराम, जमायत जा मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी, पिंडाल में मौजूद इज्जत मान वारी प्यारी जमायत सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह
हिन गोठ मीरू जे तड़ में फकीर अली मोहम्मद राजड़ जे तरफा ये मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र पाक जी मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में अजीम शान महफिल मुबारक सजाई वई आहे। दुआ कयूं था त फकीर साहिब सां गॾु जेके ॿिया रुफ़क़ाए कार जेके बि हिन महफिल जे सजाइण में बाह ॿेली रहिया, शाल रब करीम फकीर अली मोहम्मद ऐं सभिनी जा वेढ़ा मोहब्बतुन ऐं बरकतुन सां हमेशह शाद आबाद रखे। बुलंद आवाज़ सां चओ आमीन। महबूब जा प्यारा उम्मतियो, अवां खे ख़बर आहे त जिते बि अल्लाह ऐं उन जे भलारनि जो ज़िक्र थींदो आहे उते रब करीम जी रहमत वसंदी आहे। थरन भरन में, वाहन बस्तियुनि में ऐं हर जाइ ते पूरी दुनिया में जीअं ई मुबारक महीने जो चंड नजर आयो त हर जाइ ते आशिक हबीब जा चाहिनि था त असां बि पंहिंजे ॻोठ में पंहिंजे इलाइक़े में महबूब जी दावत ज़रूर कयूं। अल्हम्दुलिल्लाह, मां दिल जे गहराइयुनि सां मुबारकबाद पेश करियां थो हिननि फ़क़ीरनि खे। ये दावत हक़ीक़त इहा आहे त हीअ रुॻो खाइण पीअण जी दावत कान्हे का, पर हिन दावत जो अंदाज़ ॿियुनि दुनियावी दावतुनि खां बिल्कुलु निरालो ऐं मुनफरिद आहे। हिन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो असांजे महबूब मुर्शिद मुरब्बी हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ खलीफो महमूद फकीर रहमतुल्लाह तआला अलैह ॿुधाए थो त हज़रत रोज़े वारे जा 18 फर्ज़ंद हुया। घणा? 18 फर्ज़ंद हुया हज़रत रोज़े धणी सरकार जा। उन्हनि मां 4 साहिबज़ादा त अॻ में विसाल करे विया, बाक़ी केतिरनि जो ई काज हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे सरबराहीअ में थियो। पाण दावत कंदा हुया, काज में गरीब मिस्कीन अची करे दावतूं खाइन, पर खलीफो साहिब तो फरमाए त कंहिं बि काज में हज़रत रोज़े धणी जिन न को चरियुनि ते अचनि जिते तआम जो रध पचाव थिए, कॾहिं बि उते कोन ईंदा हुया। जेका काज जी दावत हुई या माण्हू मानी खाईंदा हुजनि उते बि कॾहिं कोन आया। ज़िक्र फिक्र में मशगूल हूंदा हुया, नमाज नफिलन में ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात सां ताल्लुक़ में मशगूल रहंदा हुया। पर इहो ई महबूब मुर्शिद हज़रत रोज़े धणी जॾहिं उर्स शरीफ जी दावत पाण कंदा हुया त जंहिं जाइ ते तआम रधिजे उते बि रोज़े धणी पाण बीठो हुजे। जिते तआम खाइन माण्हू उते बि मुर्शिद मुरब्बी पाण बीठा हुजनि। जॾहिं वरी माण्हू दावत खाई करे फारिग थींदा हुया त हज़रत आरिफन जो इमाम रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदो हुयो, लोटो हथ में झले करे फरमाईंदा हुया, अचो त मां तव्हांजा हथ धोरायां। छा हुयो हिन दावत में ऐं हुन दावत में फ़र्क़ु कहिड़ो आहे? काज आहे शहज़ादनि जो, पर अंदाज़ो लगायो। हजरत रोज़े वारा फरमाईंदा हुया
त मां हथ धोरण पाण पसंद इन जे करे थो कयां जो ही उर्स जी दावत मोहम्मद करीम जी दावत आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं जेके भी इन दावत ते आया आहियो हजरत रोज़े वारा फरमाईंदा हुया त सभई महबूब करीम जा मेहमान आहियो। मदीने वारे जा आशिको अल्लाह ताला महबूब करीम खे मोकिलियो एडी त असांजे मथा करम नवाज़ी कई आहे जो उन महबूब जी खुशी जी दावत रोज़े धणी सरदार पाण कंदा हुया। चओ सुभान अल्लाह। वो महबूब आयो जंहिं असांखे जीअण जा सलीका सेखारिया, जिंदगी जा आदाब सेखारिया। न तो हुआ खुदा शल रहम करे जिनके इस्लाम जी दौलत न मिली आ उन्हनि वेचारनि जी जिंदगी अलाए कीअं पई गुज़रे। न पाकाई आ, न सफ़ाई सुथराई आहे, न अल्लाह जो ज़िक्र आ, न मुस्तफ़ा जी नात आहे, कुछ भी कोन्हे को उन्हनि वटि। इएं बस जीअं जानवरनि जो कम आहे, खाइण पीअण जिंदगी गुज़ारण। ओ जेके जिनके कलमे जी दौलत नसीब न थी आ उन्हनि जो भी ॿियो त को कम आहे ही को न को रुगो खाइणो पीअणो आ, जिंदगी जा ॾींहं पूरा करना आहिनि। पर जिनके मोहम्मद करीम जो कलमो नसीब थियो आ उन्हनि जो सुबह भी मुनव्वर आहे त शाम भी सुहानी आ। जोर सां जो सुभान अल्लाह। हबीब जा आशिको अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम जे सुहिणियुनि उन्हनि सुहिणियुनि अदाउनि जो रब करीम कुरान करीम में ज़िक्र फरमायो। किथे कहिड़ियूं वस्मूं ज़िक्र कयूं, किथे कहिड़ी सुहिणी ॻाल्हि कई। इहे चंद आयतूं मुबारक 29 सिपारे जूं सूरह कलम जूं इब्तिदाई आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ कयो त रब करीम मुख्तसर टाइम में मूं गुनहगार खे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए।